हाणे सभिनि खां पहिरियों त असांखे सम्झणो पवंदो प्रॉपर ऐं इम्प्रॉपर छॾे करे सिर्फ़ु सम्झणो पवंदो सबसेट छाखे चइबो आहे। पहिरियों सबसेट सम्झंदासीं, उन खां पोइ इम्प्रॉपर ऐं प्रॉपर सबसेट। अच्छा ॾिसो, हाणे मिसाल एग्ज़ाम्पल वठूं था। ए हिकिड़ो जेको आहे सो सेट आहे जंहिंजा मेंबर कहिड़ा आहिनि, मिसाल वठूं था 1 2 4 9, ठीकु आहे। ॿियो हिकिड़ो सेट आहे बी जंहिंजा मेंबर कहिड़ा कहिड़ा आहिनि, 2 ऐं 4, ठीकु आहे। हाणे असां चवंदासीं जेको बी आहे इहो ए जो मातहत सेट आहे। छाजे करे, जेके हिन जा 2 मेंबर आहिनि 2 ऐं 4 ॿई हिन में मौजूदु आहिनि, अहिड़े ॾिसो, ठीकु आहे। इन करे बी छा थी वेंदो, मातहत सेट थी वेंदो। इंग्लिश में हिनखे चइबो आहे सबसेट, ठीकु आहे। ऐं ए जेको आहे हिन जो छा थी वेंदो, सुपर सेट थी वेंदो। इहो कल्ह पाण पढ़ियासीं, सिंधी में पाण हिनखे छा चवंदासीं, बाला सेट चवंदासीं। जिन दोस्तनि जेको आहे सो मैसेज कयो सर इंग्लिश जा टर्म्स बि लिखंदा कयो, ॾिसो मां ॿई गॾु गॾु हलायां थो पियो, ठीकु आहे। अच्छा हाणे मातहत सेट होपफुली तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल था वठूं ए ई जी के ज़ेड, ठीकु आहे। इहो सेट आहे मिसाल एक्स। ॿियो सेट आहे वाई जंहिंजा मेंबर कहिड़ा कहिड़ा आहिनि, ई के ज़ेड, ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त हिन जा ई के ज़ेड हिन में मौजूदु आहिनि, ई के ज़ेड हिन जा 3 मेंबर एक्स में मौजूदु आहिनि। इन करे वाई जेको आहे सो इहो छा थी वेंदो, मातहत सेट थी वेंदो, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो सबसेट यानी कि ऐं एक्स उन जो छा थी वेंदो, बाला सेट थी वेंदो, जंहिंखे इंग्लिश में छा चवंदासीं, सुपर सेट। हिन खे छा चवंदासीं, सबसेट, ठीकु थी वियो। हाणे मातहत सेट जो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो। हाणे अचूं था उन जा वरी 2 क़िस्म आहिनि, प्रॉपर ऐं इम्प्रॉपर सबसेट। हाणे प्रॉपर इम्प्रॉपर सबसेट सम्झण जे लाइ पहिरियों असांखे सिखणो पवंदो त मातहत सेट ॻोल्हिबो कीअं आहे, ठीकु आहे। हाणे मातहत सेट कीअं ॻोल्हिबो आहे, हाणे अचो त उनखे ॾिसो। मिसाल मां हिकिड़ो मां सेट खणां थो पियो जंहिंजा मेंबर आहिनि 1 2 3, ठीकु आहे। हे सेट आहे ए। हाणे असांखे हिन जा छा ॻोल्हणा आहिनि, मातहत सेट, ठीकु आहे। हाणे इनखे हे ॾिसी वञो, पहिरियों ख़ाली पहिरें नंबर ते, ॿिए नंबर ते थींदो 1 1, 3 नंबर ते थींदा 2 2, ठीकु आहे। चौथे नंबर ते थींदा 3 3। हाणे इहो छा आहे ॾिसो सम्झो। हाणे सभिनि खां पहिरियों चए थो ख़ाली सेट, ठीकु आहे। टोटल हिन जा जेके आहिनि 8 मातहत सेट ठहंदा। सभिनि खां पहिरियों चए थो ख़ाली सेट। हाणे ख़ाली सेट तव्हांखे ख़बर आहे हीअं लिखिबो आहे, इहो हिकिड़ो सेट थी वियो, असां रखी वियासीं। उन खां पोइ चए थो 1 1, इन जो मतिलबु आहे असां सभिनि मेंबरनि खे अलॻि अलॻि सेट में रखंदासीं। सेट ईअं हूंदो आहे ॾिंगी, ॿिन्हिनि पासनि जो ॾिंगी हूंदी आहे। ॾिसो, हिक खे असां अलॻि सेट में रखियोसीं, हाणे कामा ॾेई वरी 2 खे अलॻि सेट में, वरी कामा ॾेई वरी 3 खे अलॻि सेट में। पहिरियों ख़ाली, उन खां पोइ 1 1। हाणे असांखे छा करिणो आहे, 2 2 सेट, हाणे जोड़ियूं जोड़ियूं ठाहींदासीं। हाणे उन लाइ ॾिसो, पहिरियों 1 जी 2 सां जोड़ी ठहंदी, यानी 1 कामा 2, ॾिसो कामा ज़रूरी आहे, ऐं अलॻि सेट में वरी 2 सेटनि जे विच में बि कामा हूंदी आहे। हाणे 1 जी 2 सां त ठही, वरी 1 जी 3 सां बि जोड़ी ठहंदी। अॻिते ॿियो को नंबर न आहे न, त उन सां बि ईअं ठाहींदा हलूं आहे। हाणे 1 जी सभिनि सां जोड़ी ठही वई, जेके अॻियां नंबर हुया, इन करे हाणे वरी 2 जी 3 सां जोड़ी ठहंदी, कामा ॾेई करे 2 ऐं 3 जी जोड़ी ठही वई, ठीकु आहे। सभिनि खां पहिरियों ख़ाली सेट, उन खां पोइ वरी असां हर मेंबर खे अलॻि अलॻि यानी 1 1 रखी वियासीं। हाणे 2 2 सेट ठाहियासीं, उन खां पोइ आख़िर में छा ठहंदो, 3। इन जो मतिलबु आहे 3 मेंबरनि खे रखंदासीं, 1 2 3, ठीकु आहे। हाणे टोटल तव्हां काउंट कंदव 7 आहिनि, 1 2 3 4, 5 सेट, 6 7, 8, टोटल 8 सेट आहिनि, ठीकु आहे। टोटल सेट घणा ठहंदा, 8। हाणे 8 मां जेके हे मथियां 7 सेट आहिनि न, इहे आहिनि हिन जा वाजिब मातहत सेट। इहे छा आहिनि, वाजिब मातहत सेट, वाजिब मातहत सेट, यानी कि पाण इंग्लिश में हिनखे चवंदासीं प्रॉपर सबसेट। छा चवंदासीं, प्रॉपर सबसेट। हाणे प्रॉपर छो आहिनि, जो हिननि जा त सभु मेंबर हेॾे मौजूदु आहिनि। मिसाल असां हे सेट खणूं था, ॾिसो 1 3 1 3 हेॾे मौजूदु आहे, पर हिन में 2 वाधारो आहे, उहो हिन में न आहे। इन करे ईअं सम्झो हे हिन जा प्रॉपर सबसेट आहिनि। जेको हे आहे न, इहो हिन जो इम्प्रॉपर सबसेट आहे। इन करे जो जीअं हिन जा सभु मेंबर हिन में मौजूदु आहिनि, वरी हिन जा बि सभु मेंबर त हिन में मौजूदु आहिनि न। हाणे हे जेको सेट आहे, इहो हिन जो मातहत सेट आहे, पर कहिड़ो मातहत सेट थींदुसि, इम्प्रॉपर, इम्प्रॉपर सबसेट, ठीकु आहे। इन खे खणी ईअं चवंदासीं त हर सेट पंहिंजो पाण मातहत सेट हूंदो आहे, पर कहिड़ो हूंदो आहे, ग़ैर वाजिब मातहत